खोसकीला ॻोठ करमली रिंद में सिंध जो भलोड़ शाइर मोहम्मद बख्श रिंद नंदाई जी ॿी वरसी मल्हाई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि सहाफ़ी तौरु उठण वॾे अंग में शिरकत कई। वरसी तक़रीब में शाइरनि अदीबनि संदसि शाइरी ते रोशनी विधी ऐं भेटा पेश कई। सुगड़नि महर अली जमाली, शाइर मलिक मोहम्मद डोरथ, नवाज़ अली नाज़, अब्दुल क़यूम राहू ऐं ॿियनि नंदाई जी शाइरी ॿुधाए महफ़िल खे झूमण ते मजबूर कयो। तक़रीब में शरीक अदीबनि जो चवणु हो त मोहम्मद बख्श रिंद तमामु भलोड़ शाइर हो। मोहम्मद बख्श रिंद इन धरती जो, इन लाड़ जो, इन निदे जो, इन बदीन जो तमामु वॾो ख़ूबसूरत बहितरीनु शाइर हो। शाइर समाज जी अकासी कंदड़ ऐं माण्हुनि जे दिलनि जा तर्जुमान हूंदा आहिनि। हिन तमामु घणनि सिंफ़नि में शाइरी कई, तमामु बहितरीनु शाइर हो ऐं वॾी हिकिड़ी या बेक़िदराई चइजे त हेॾे वॾे अज़ीम शाइर जो नालो गुम थी वियो ऐं उनखे कंहिं बि यादि न कयो, सिंधी अदबी बोर्ड वारनि या कंहिं बि ॿिए सियासी समाजी इदारे उनजी का बि कॉन्फ्रेंस न कराई, उनजो को बि किताब न छपियो, इहा हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हुनजो चवणो त निंदाई जो सिंध ऐं माण्हुनि सां चाह हो। निंदाई जहिड़ा शाइर सिंध जी सुञाणप हूंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk